मलिर गडाप टाउन जी यूनियन काउंसिल मुराद मेमण में सफ़ाई की सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई है, जिते सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट कंपनी मुबैना तौर ते सफ़ाई करण का साफ़ इनकार करे छॾियो आहे। जंहिं सबब हाशिम ख़ासकली ॻोठ चन्नापाड़ो बारेजा ज़रगर समेत केतिरनि इलाक़नि में कचरे जा ढेर लॻी विया आहिनि, जॾहिं त रहवासियुनि सख़्तु एहतजाज कयो आहे। ज़रीन जो चवणु आहे त यूसी मुराद मेमण जे वाइस चेयरमैन ऐं सॉल्ट वेस्ट जे मलिर इंचार्ज विच में फातिमा रेस्टोरेंट ते थियल मुलाक़ात दौरान सूरत हाल ते तकरार पैदा थियो, जिते ॻाल्हियूं ख़राब थी वयूं ऐं सॉल्ट वेस्ट अमलदारनि मुबैना तौर ते हथ मथे खणी कम खां इनकार कयो। माज़ी में गडाप टाउन जे सैनिटरी खाते यूसी मुराद मेमण मां कचिरो खणंदो हुयो ऐं उन मद में अॼु बि फंड्स जारी थी रहिया आहिनि। सॼी कराची में सफ़ाई जो ठेको हिकु चीनी कंपनी खे ॾिनो वियो, पर उहो तजुर्बो बि नाकाम रहियो। वार्ड 3 जे काउंसलर करीम बख्श बिरोही एतराफ़ कयो आहे त सॉल्ट वेस्ट कंपनी सफ़ाई का इनकार करे छॾियो आहे ऐं चयो आहे त गाॾियूं आहिनि त वसीला असांजे काॾे बि का बि ॿुधी नथी वञे। ॿिए पासे रहवासियुनि कचिरे जी सफ़ाई जो मुतालबो कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।